घोटकी PTALF प्राइमरी टीचर एसोसिएशन ज़िला घोटकी जी चूंड कमेटी पारां नए साल जी बॉडी जो बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर जे फ़ैसिले जी रोशनी में मुक़रर कयल शेड्यूल मूजिब ज़िला घोटकी में इलेक्शन मुकम्मल कयो वियो। चूंड कमेटी जे चेयरमैन अब्दुल वहीद छिजण, वाइस चेयरमैन साजिद अली ऐं सेक्रेटरी ज़ुबैर अमन सूमरो पारां जारी कयल ख़ुदरनामे मूजिब नामज़दगी फारम जमा कराइण जी आख़िरी तारीख़ 13 मार्च 2026 हुई। मुक़रर तारीख़ ताईं हर उहिदे लाइ सिर्फ़ हिकु उस्ताद पारां फारम जमा कराया, जंहिंखां पोइ ॿियो को बि मुक़ाबले में न हुजण करे सॼे पैनल खे बिना मुक़ाबले कामयाब करार ॾिनो वियो आहे। कामयाब थींदड़ में सदर ज़मीर हुसैन महर, सीनियर नायब सदर सैयद मोहम्मद अली शाह, नायब सदर फीमेल अरबेली सूमरो, जनरल सेक्रेटरी एहसान अली जमाली, डिप्टी जनरल सेक्रेटरी वसीम कादिर सूमरो, जॉइंट सेक्रेटरी फीमेल फौजिया यासीन अराई, मालियाती सेक्रेटरी नवाब अली महर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी हाकिम लाल मारवाड़ी, ऑफिस सेक्रेटरी आबिद हुसैन गोलाटो। नोटिफिकेशन जारी थियण बाद ज़िले जे उस्तादनि में ख़ुशी जी लहर पखिड़िजी वई आहे ऐं नए चूंडियल बॉडी खे वाधायूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे।